अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम वक़्त जी ॻाल्हि में आउं आहियां मेज़बान कामरान रहियो। जीअं त असां सां अॼु हिकु अहिड़ो नामोर शख़्सियत मौजूदु आहे, हिकु असां अहिड़ो महिमान मौजूदु आहे जेको कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। ऐं असांजो जेको प्रोग्राम आहे, प्रोग्राम वक़्त जी ॻाल्हि में असां जेको हिकु नओं प्रोग्राम खणी अची रहिया आहियूं। असांजा महिमान आहे सिंधी अदबी संगत अॻवान पनो आकिल जा ऐं सियासी समाजी सरगर्मियुनि में सदाईं जेके पाण पतोड़ींदा रहिया आहिनि ऐं अॻु भरो रहिया आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि महिमान असद चाचड़ साहब बि असां सां गॾु मौजूदु आहे। असां उनखे प्रोग्राम वक़्त जी ॻाल्हि में भलीकार कयूं पिया। ऐं सभ खां पहिरियां असां सां गॾु जेको आहे असद चाचड़ साहब मौजूदु आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ सां लाॻापियल कुझु सुवाल आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असद साहब अव्हांखे भलीकार कयूं पिया असांजे प्रोग्राम में। जेको आहे अव्हां खां पहिरियों सुवाल इहो ई हूंदो त अव्हां किथे जवा हुआ ऐं अव्हांजे वालिद साहब जो जेको आहे नालो छा आहे ऐं कहिड़नि शोबनि सां लाॻापियल हुआ, ऐं अव्हांजे ॻोठ जो कहिड़ो नालो आहे, अव्हां ॻोठ में जेको आहे सो केतिरो वक़्तु गुज़ारियो ऐं जेको आहे सो हींअर उन जेका ॻोठाणी ज़िंदगी में छा जेको आहे सो फ़र्क़ु आहे, ऐं जेकी हींअर ज़िंदगी हले पई शहर में ॻोठ मां, तव्हां जो छा चवणु? हाँ जी जी कामरान साईं, मां त पनो आकिल जे शहर में ई सिटी में आहे। असांजे ॾाॾे साईं जे नाले सां मोहल्लो आहे, फज़ल चाचड़ मोहल्ला विच शहर में आहे। मुंहिंजो जनम बि उते थियो आहे ऐं मां पढ़ियो बि प्राइमरी स्कूल फज़ल महला आहे। मस्जिद स्कूल हो अॻे, हींअर प्राइमरी स्कूल आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर जेको वक़्तु हले पियो अॼु सुभाणे इहो, हुन में हुनजी बिल्डिंग बि नई वरी ठहे पई, 2002 में ठहे पई। ऐं असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उन वक़्तु हिकिड़ो छपिरो हो, छाकाणि त नओं स्कूल हो, असां डोनेट कयोसीं असां पाण उहो प्लाट। त पोइ हुन छपिरे में पढ़ियासीं प्राइमरी 5 जेको आहे शहर में पनो आकिल में। ऐं अहिड़े तरीक़े सां ई नंढपण गुज़रियो। ऐं मुंहिंजो वालिद साहबु PTCL में ऑफिसर हो, असिस्टेंट इंजीनियर हो। पहिरीं ऑपरेटर थियो, पोइ वरी उन खां पोइ तरक़ी कंदो हुयो सुपरवाइज़र, ऐं मथे घोटकीअ में हुन तमामु वॾो वक़्तु गुज़ारियो नौकिरीअ जो PTCL में। मुंहिंजो मुकमिल नालो आहे असदुल्ला चाचड़, ऐं इल्म अदब जे हवाले सां असद चाचड़ तौरु सुञापजां थो। मुंहिंजा 2 किताब बि शाया थियल आहिनि, हिकिड़ो रंगरती प्रभात शाइरीअ जो आहे, ॿियो सॼण माखीअ में हेठि, ऐं हींअर इंशाल्लाह जल्द ॿिया बि किताब ईंदा। ऐं पनो आकिल ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे ऐं नंढपण असांजो ॾाढो भलो गुज़रियो। असांजे भर में जेको पाड़ो आहे, मोहल्लो आहे, उते हिंदू रहनि था। ऐं असांजो जेको विच शहर में उतां पहिरियों हिंदुनि जा घर आहिनि, तव्हां शहर खां असांजे पाड़े में अचो त पोइ वरी असांजा घर आहिनि। ऐं बाक़ाइदा अमुन पसंदि हिन महिल ताईं असांखे ईअं लॻंदो आहे त हू असांजा भाइर आहिनि, मज़हबी रवादारी पंहिंजाइप, ऐं असां उन्हनि सां आहियूं। की ज़ात पात रंग नसुल ऐं मज़हब सिर्फ़ु सुञाणप लाइ हुजनि था। असां तमामु सुठो वक़्तु शहर जे हवाले सां गुज़रियो आहे। ऐं पनो आकिल ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे। 30-40 साल अॻु बि ॾाढो भलो हो। बाक़ी हाणे ईअं आहे त जेका ओवरऑल जेको इंसाफ़ इन जा अमुन जा मामलात आहिनि, या किथे जेको आहे सो बैड गवर्नेंस जे करे हर शहर में के प्रॉब्लम्स थियनि था, के मामलात थियनि था, उन में थोरो अमुन जो थोरो फुक़दान पनो आकिल में बि आहे। बाक़ी त माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्तु आहे असांजो शहर, आकिलनि जो शहर सॾिजे थो। ऐं इन हवाले सां इहा सुञाणप आहे। ऐं नंढपण बि असांजो हिते पनो आकिल में ई गुज़रियो आहे। बाक़ी ॻोठ आहिनि पनो आकिल जा ऑलरेडी, उतां खोड़ सारी हाणे रॾ पलाण थिए थी शहर में। उहे माण्हू बि ॾाढा सुठा आहिनि, उहे तालीम पिराइनि था या उन तालीम जे सांगिया आहिनि, उन्हनि लाइ असांखे वेलकम आहे ऐं उन्हनि सां गॾु गुज़ारियूं था। असद साहब, अव्हां खां हिकु ॿियो नंढिड़ो सुवाल हूंदो त अव्हां नंढपण मां का ख़ासि अव्हां का ॻाल्हि असां सां शेयर कयो जेका नंढपण में ख़ासि ॻाल्हि थी? जी जी, नंढपण में जेके माना ॻाल्हियूं उहे हाणे न आहिनि। ऐं हींअर त ज़ाहिर आहे असां जवान आहियूं, वरी जवानी खां थोरो अॻिते क़दम पियो वञे। पर नंढपण एॾो ख़ूबसूरत हो, जंहिं दौर में उहो मैनुअल सिस्टम हो। हींअर टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ॿार जेके रांदियूं कनि था उहे कंप्यूटर ते कनि था, मोबाइल फ़ोन ते, सेल फोन ते कनि था, गेमियूं खेॾनि था। असांजे दौर में उहो चिदा जंहिंखे चवंदा बिलोरनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उनखे अलॻि बिलोर बि चइबो आहे, चिदा बि, उहे खेॾंदा हुआसीं। ॿियो ईटी ॾकर जी हिकिड़ी रांदि हूंदी हुई, उहा बि खेॾंदा हुआसीं। कई दफ़ा ईअं थियो त असांखे इहे ईटियूं या ॾकर लॻी वेंदा, धकु लॻी वेंदो। या उन खां पोइ जेको आहे सो ई नंढड़े हूंदे इहो को ज़बरो छोकिरो हुजे त मल हिक ॿिए सां को न को वॾो विड़ाए विझे, या घटियुनि में रांदरुनि जो सिस्टम हो। ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत दौरु हो। हींअर उहो दौरु न आहे। ऐं हींअर जेकॾहिं ॿार बच्चा नंढड़ा कंहिं घटीअ में मिलनि था
त उहे रांदियूं ज़रूरु कनि था, पर उन में उहो मज़ो न आहे जेको अॼु जे दौर में जीअं आहे ईअं न आहे। ऐं उहे ॾाढा बहितरीनु दौर आहे। ऐं नंढपण एॾो ख़ूबसूरत गुज़रियो, नंढिड़ो ॿारु जंहिंजे दिलि में का मुनाफ़िकी नथी हुजे, ऐं सुठा सुठा दोस्त, ऐं नंढपण में माना अहिड़ो वक़्तु गुज़रियो जो वरी उहो वक़्तु न ईंदो। ऐं ईअं ई हर कंहिंजी ज़िंदगीअ में जेको नंढपण हूंदो आहे उहो ॾाढो शानदार ऐं ख़ूबसूरत हूंदो आहे। अहिड़े हवाले सां असद साहब बिल्कुलु तमामु बहितरीनु अवां ॻाल्हि ॿोल कयो पिया। अवां सां हिकु ॿियो टियों सवाल जेको आहे उहो लाॻापियल आहे, अवां जी तालीम सफ़र कीअं रहियो ऐं कहिड़नि उस्तादनि अवां खे घणो मुतासिर कयो? जी जी, मां अदा पनो आकिल मां फज़ल चाचड़ महिल मां तव्हांखे ॿुधायो पंहिंजो स्कूल आहे प्राइमरी, उन मां उस्तादु ख़ालिद हुसैन अब्बासी असांजो सुठो उस्तादु हुयो, जंहिं असांखे तमामु घणो सेखारियो, असांजे अखरनि जी भेटा कराई उन ज़माने में। पोइ मुंहिंजा अखर ॾाढा भला हूंदा हुआ, एवार्ड मिलंदा हुआ, ऐं ॿियनि स्कूलनि सां माना कॉम्पिटिशन उस्तादु ख़ालिद हुसैन कराई। अॻिते हली करे वरी हाई स्कूल में वियासीं, उते बि ॾाढो सुठो माहौल मिलियो। उस्तादु नेक मोहम्मद लंजार जहिड़ो, उस्तादु आसिफ़ अली मोहम्मदी, इहे तमामु सुठा उस्ताद हुआ। उस्तादु मोहम्मद सुलेमान भुल्लो, इन्हनि असांखे पढ़ायो। उस्तादु अहमददीन मलाणो, इन्हनि तमामु सुठो असां ते महिनत कई, ऐं उन्हनि उस्तादनि खे हमेशह यादि रखियो आहे। पोइ वरी मेराण कॉलेज पनो आकिल, उते उस्तादु अहमद अली खोखर साहिबु हुयो, रोल मॉडल उस्तादु हो। हुनजी असां कापी कंदा हुआसीं, हुनजे लिखण जी, त डब्ल्यू कीअं थो लिखे, हू वी वाए खे कीअं थो लिखे, ऐं बॉटनी पढ़ाईंदो हो। उन खां पोइ वरी ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में वियासीं, उते बि ॾाढा ख़ूबसूरत उस्ताद मिलिया। साईं सगीर अहमद शेख, डॉक्टर कमरदीन चाचड़, मैडम विजंती माला, मैडम कुलसूम समो, ऐं खोड़ सारा अहिड़ा ज़बरदस्त उस्ताद आहे जिन खे असां माना उन मां असां पिरायोसीं। उन्हनि सां इंटरेक्शन्स थिया, उन्हनि सां फॉर्मल ऐं नॉन फॉर्मल लाइफ बि गुज़ारीसीं। मिसाल तौरु स्कूल जे यूनिवर्सिटियुनि जे कॉलेजनि खां पोइ बाद में बि उहे किथे किथे असांखे चवंदा हुआ त अचो असां सां कचहरी कयो, छाकाणि त मुंहिंजो वरी तालुक़ु अदब इल्म सां बि, उनजे करे हू मूंखे ॾाढो भाईंदा हुआ यूनिवर्सिटीअ में। ऐं खोड़ सारा प्रोग्राम कयासीं। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में अहिड़ो मौक़ो मिलियो जो सिंधी अदबी संगत जी शाख जो क़याम बि उते थियो। हालांकि अॻु में शाख हुई, उहा असां सरगर्म कईसीं। साईं अमीर अली क़ादरी साहिबु जहिड़ो हिकिड़ो मोतबर माण्हू हो, जंहिं असांखे मौक़ो ॾिनो, खोड़ सारा फंक्शन्स कयासीं। भाउ जामी चांडे साहिबु जहिड़ा असां वटि दोस्त ईंदा रहिया, ऐं इहो यूनिवर्सिटी वारो दौरु त अञा तमामु घणो भरपूर रहियो। ऐं असद साहब अवां सां सिंधी अदबी हवाले सां जेके सरगर्मियूं आहिनि उन सां हिकु लाॻापियल सुवालु आहे त सिंधी अदबी संगत सां अवां जो सफ़र कीअं शुरू थियो ऐं कहिड़ा तजुर्बा मिलिया अवांखे? हा बिल्कुलु, 1995, अॼु 25 थो हले, ठीकु 30 साल थियण वारा आहिनि। हीउ तमामु वॾो मैच्योर दौरु आहे, ऐं मां सम्झां थो त असांजी सुञाणप भले घर पासां ई हुजे, पर सिंधी अदबी संगत असांजी वॾी सुञाणप आहे। ऐं उन खे असां माउ जो दर्जो ॾींदा आहियूं, ऐं उहा तनज़ीम आहे जंहिं असांखे सेखारियो ऐं अॻिते वधण जो मौक़ो ॾिनो। सिंधी अदबी संगत पनो आकिल ख़ासि तरह शाख जेका हिन वक़्त ताईं सरगर्मियूं कंदी रहे थी। असां वटि सुठा सुठा दोस्त अचनि था। असां खां अॻु में जेके दोस्तनि जन निभायो, वॾा सीनियर दोस्त आहे, साईं सरवर सेफ आहे, एस जी भाॻिया आहे, असांजो दोस्त गुज़ारे वियो वफ़ा बुलो, परियल दायो, सफ़र कलोड़ो, बेख़ुद बलोच, नासिर चाचड़, गुल घुनियो साहब, इहे तमामु सुठा दोस्त आहिनि। ऐं इन्हनि जे हूंदे असां तमामु घणो सिखियोसीं। अॼु ताईं अहिड़ो संबंध सिंधी अदबी संगत सां आहे जो असांखे ॿियूं तनज़ीमूं बि मोतबर आहिनि, उन्हनि में हलूं पिया। सिंधी अदबी संगत हिकिड़ो वॾो नालो आहे। मां हिकिड़ो दफ़ो मर्कज़ ते बि बीठो आहियां, मूंखे 92 वोट मिलिया ऑडिटर जे उहिदे ते। असांजी सिंधी अदबी संगत पनो आकिल मां कंहिं ज़माने में मर्कज़ी ऑडिटर अदा नईम शेख थियो। हिन वक़्तु बि मर्कज़ खे सरगर्म करण में असांजे दोस्तनि जो तमामु वॾो हथु आहे। ऐं सिंधी अदबी संगत उहा तनज़ीम आहे जंहिंजे बुनियाद ते असां पंहिंजे ॿोलीअ जे लाइ वॾो कमु कयो आहे। किताब लिखिया आहिनि, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ तमामु वॾी 30 सालनि जी असां स्ट्रगल कई आहे। उहा हर रिकॉर्ड ते मौजूदु आहे, ऐं ईअं कमु थींदो रहे थो। जी, ऐं हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त अवां जी नज़र में अदब ऐं समाज में लाॻापा जेका कहिड़ा आहिनि? अदब ऐं समाज, सियासत, इहे हिकिड़े पंहिंजे इर्द गिर्द फिरंदा रहनि था। ज़मानो जीअं तब्दील थिए थो, समाज तब्दील थिए थो, ईअं अदब जेको आहे सो हालात जी जेका आहे अकासी कंदड़, लफ़्ज़नि में बयानु कंदड़ शइ आहे। मुंहिंजो तालुक़ु शाइरीअ सां आहे, ऐं मां शाइर आहियां। मुंहिंजी सुञाणप आहे त नज़्म में, ग़ज़ल में असां समाज जी अकासी कयूं था। समाज जा ॾुख ॾाखड़ा उहे पंहिंजे शाइरनि में पेश कयूं था। ऐं जेकॾहिं को इश्क ऐं महबूबाउनि जो ज़िक्र कयो वञे थो, पंहिंजे दर्दनि पीड़ाउनि जो ज़िक्र कयो वञे थो, उहे समाज सां लाॻापियल शयूं आहिनि। महांगाई जा मसइला आहिनि, ॾिसो तव्हां ज़िंदगीअ में, उहे बि असां पंहिंजे शाइरीअ में, त सिंध ते ॾुखिया ॾींहं आहिनि,
या मुल्क जा हालात ठीक कोन्हनि, अमुन जा मसाइल आहिनि, त समाज माना इहो जेको जेको वहे वापरे थो समाज में, उनजो तालुक़ु अदब सां आहे। ऐं ईअं ई अदब कहाणियुनि जे रूप में, ड्रामनि जे रूप में उहे ई शयूं अचनि थियूं जेके असांजे समाज जो हिसो आहिनि। पोइ उन में भले उहे क्राइम्स हुजनि, उहे दर्द बि अचनि था, ऐं कंहिंसां नाइंसाफ़ी थिए थी, का नियाणी कारी करे मारी वञे थी बेजा, ऐं कंहिं सां ज़ुल्म थो थियो वञे, कंहिं ॻोठाणे सां ज़ुल्म आहे, जीअं अख़बारूं रिपोर्ट कनि थियूं, ईअं असांजे अदब में बि माना लिखणियुनि जे तौर ते कहाणीअ में, अफ़साननि में, शाइरीअ में, उहो नज़म हुजे, वाई हुजे, ईअं लतीफ़ बि ज़िक्र कयो समाज जो, ऐं समाज जा उहे पासा लतीफ़ खयां। लतीफ़ साईं जेको वॾो शाइरीअ जो शाइरनि जो सरताज आहे, सम्झो त सभिनी शाइरनि जो उस्तादु आहे, जंहिं दुनिया में शाइरनि जी इज़त कराई, ईअं सिंधी अदब बि समाज में वॾो किरदारु अदा कयो आहे। हेल ताईं जेके हालात तब्दील थियनि था, उहे हर दौर जे अदब जो, हर समाज जो अक्स थींदा पिया अचनि। असद साहब हिकिड़ो सुवाल असां खां रहिजी वियो, अदब ॾांहुं अव्हां जो लाड़ो कीअं थियो ऐं पहिरियों शाइर या अफ़सानो अव्हां कॾहिं लिखियो, इहो जेको आहे विच में हा, सुवाल क्वेश्चन। कामरान साईं, असांजो नंढपण खां को हसास तबियत हुजण जे करे, कुझु नंढपण में रिसालनि पढ़ण जे करे अदब सां लाॻापो थियो। पोइ असांखे हिकिड़नि सुठनि दोस्तनि दावत ॾिनी त सिंधी अदबी संगत में अचो। हुन में बेख़ुद बलोचो नासिर चाचड़ जो किरदारु हो। चई त असां वटि सिंधी अदबी संगत आहे तनज़ीम। पोइ उन में जो वियासीं त वाक़ई जेको आहे सो पोइ उते वरी माना जेके अदबी क्लास आहे उन में माना ठक ठा वाहजे हुई, माना उन में तनक़ीद बराए इस्लाह अॼु बि जेका वणंदी आहे असां बि कंदा आहियूं, असां ते बि थिए थी। मां सम्झां थो शख़्सियतूं ठाहिण लाइ सिंधी अदबी संगत जो वॾो किरदारु आहे। उहो असां हुजूं, ॿिया दोस्त जेके ठहिया आहिनि, त अहिड़े तरीक़े सां लाड़ो हलंदो रहियो। ऐं पोइ वरी जवानी जो दौरु थिए थो, प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं उहे शाइरीअ में कयूंसीं, पोइ उहे वरी उते तनक़ीद थी, पोइ अहिड़े तरीक़े सां अदबी लाड़ो। पोइ तव्हां जीअं सवाल कयो त समाज सां हिसो, त ईअं ई सियासत समाज को गॾु गॾु हलिया, त पोइ माना इहे शयूं गॾिजी थियूं वञनि, त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौक़ो मिलियो कंपेयरिंग करण जो। मां हिकिड़ी सुञाणप कंपेयर की बि आहे, घण पासां जी सुञाणप आहे, मूं ते अलाह पाक जो तमामु घणो करम आहे, मां महिनत कई आहे। हिन हवाले सां पोइ इहो लाड़ो वधंदो रहियो, अॼु ताईं उहो प्यारु क़ाइमु आहे। ॿियो असद साहब अव्हां खां सवाल हूंदो त पनो वाकिल में अदबी जेको माहौल आहे जी, उहो नए नस्ल जो रुझान अव्हां कीअं था ॾिसो? हा बिल्कुलु। पनो वाकिल जी ख़ासि तरह जेका अदबी संगत जी शाख आहे उहा ॾाढी भलारी आहे। मां जॾहिं आयुसि नंढो हुउसि त माना नंढपण में अहिड़ो मूंखे मौक़ो मिलियो जो मूंखे दोस्तनि मान ॾिनो त तुंहिंजी शाइरी तुंहिंजे सम्झ अकुल खां बि सुठी थी लॻे। ऐं मूंखे इहो एज़ाज़ बि मिलियो त मां जेका शइ लिखी आहे अॼु ताईं उहा शाया थी या उनखे मान मिलियो। त अदबी संगत बि ईअं ई। ऐं जेको नौजवान आहे उन खां पोइ अमर साहिल जहिड़ो दोस्त असां वटि हाणे आयो, ॾाढो सुठो लिखे। ताहिर शाह तुराबी आयो आहे हाणे नओं लिखे। अदबी संगत जो भाग आहे पनियाकिल जो, उनखे शाइर ॾाढा सुठा मिलिया आहिनि। ऐं नौजवान जेके आहिनि उहे अदब तरफ़ लाड़े में मुराद हींअर जेका शाइरी टेक्नोलॉजी तौरु फेसबुकनि ते या माना यूट्यूब ते जेका हले थी, या इन जो वास्तो सिधो सो अदब सां आहे, त नौजवान लिखनि था, या जेकॾहिं उहे सिंधी अदबी संगत में ईंदा, या नौजवान पंहिंजे सिंधी अदब सां पंहिंजे समाज सां या हिन हलंदड़ दौर सां तालुक़ु रखंदा, त यकीननि हुनजो तालुक़ु लिखण ऐं पढ़ण सां थींदो। अहिड़े तरीक़े सां हू पोइ पंहिंजे अदबी गॾिजाणियुनि में अचनि, या अदीबनि जा जेके आहिनि से लेक्चर ॿुधनि या प्रोग्राम न अटेंड कनि भली। अॼु जो दौरु जेको लाइव सेशन्स थियनि था, तमामु सुठा फेस्टिवल्स थींदा आहिनि हाणे कराचीअ में, हैदराबाद में, सखर आर्ट्स काउंसिल जो मिसाल मां मेंबर आहियां। त हर जॻह ते इहे फेस्टिवल्स थियनि था, उहे रूबरू ॿुधनि, न त लाइव ॿुधनि, या हीअ जेको टेक्नोलॉजी तौरु उहे लेक्चर ॿुधनि। त हीउ मौक़ो आहे ॾाढो हसीन। को ज़मानो हो त माण्हू वञी करे जॾहिं टाइम ॾींदा, हाणे उहो टाइम वञिजे न, जेकॾहिं इन टेक्नोलॉजी तौरु मोबाइल ते वेही ॿुधिजे ऐं सिख्या जो अमल ईअं बि थी सघे थो। मां नौजवान खे इहा सलाह। जी असद चाचड़ साहब, अव्हां खां जेको नेक्स्ट सवाल हूंदो त ज़िंदगीअ में अव्हां जी ज़िंदगीअ में सभ खां मुतासिर कंदड़ शख़्स केरु आहे? इहो थोरो सख़्तु सवाल अथव। हा हा, न न, मुतासिर कंदड़ शख़्सियतूं इलाही आहिनि। कंहिंजी ड्रेसिंग मां मुतासिर हूंदा आहियूं। साईं अयाज़ गुल अहिड़ो तमामु सुहिणी शख़्सियत आहे जेको मुरकंदड़ माण्हू, हुनजा वार ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, ऐं जॾहिं उहो हथु फेरींदो आहे ॾाढो मुतासिर कंदो आहे हुनजा, उहो असांखे बि ॾाढो भाईंदो आहे। ऐं उनखां पोइ बेनज़ीर साहिबा जी शख़्सियत तमामु वॾी हुई, जंहिं औरतुनि जे हवाले सां मूंखे ॾाढो मुतासिर कयो। ऐं उनखां पोइ सियासी शख़्सियतुनि में तमामु घणा माण्हू आहिनि। साईं ख़ुर्शीद अहमद शाह साहिबु मुतासिर कंदड़ शख़्सियत आहे, या इकरामुल्लाह धारे जो साहिबु माठेड़ी तबियत जो मालिक आहे, तमामु असांजो मोहसिन आहे, भाउ आहे, हुन सां हिकिड़ो ॾाढो सुठो रिश्तो आहे।
ऐं अदबी शख़्सियतुनि में बि ईअं खोड़ सारी मैडम मेहताब अकबर राशिदी आहे, उन असांखे ॾाढो मुतासिर कयो। ऐं जेको आहे सो मामा यूसुफ लगारी साहबु आहे, हू जेतोणीकि हिन वक़्तु हुनजी उमिरि पोड़ी आहे पर ॾाढो प्यारो माण्हू आहे। साईं मोहम्मद ख़ान अबड़ो आहे, अहमद सोलंगी जहिड़ा दोस्त आहिनि। ऐं मैडम शाइस्ता बलोच जंहिंसां मां कमु कयां थो, उहा ॾाढा इहे मुतासिर कंदड़ शख़्सियतूं आहिनि जन पंहिंजे ज़िंदगीअ में जाखोड़ बि कई आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे सो उहे शोबनि सां तालुक़ु रखनि था। अहिड़े तरीक़े सां तमामु सुठा माण्हू तमामु घणो मुतासिर कंदा रहनि था। इहो ई अहिड़े हवाले सां। जी असद साहब, अव्हां खां नेक्स्ट सवाल ही बि आहे त कॾहिं ज़िंदगी में को अहिड़ो शख़्स हुजे जंहिंसां अव्हां सां ॾाढी बेहद मोहबत थी हुजे? हा, मोहबतूं जाम कयूं आहिनि। ऐं इंसान बुनियादी तौर मां ह्यूमनिज़म खे पसंदि कंदो आहियां। ॾिसो तव्हां त अलाह पाक हिन इंसान खे अशरफुल मखलूक़ात बनायो आहे। ऐं क़ुर पाक में फरमायो त लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम। अलाह पाण थो फरमाए त इंसान जेको आहे उहो बि रब जो बाशिंदो आहे। ऐं मोहबतुनि खे वरी असां पंहिंजे ज़िंदगीअ में क़ैद कोन कयोसीं त हिकु फ़र्द ताईं, माना टू बी फ्रैंक ऐं जेको ईमानदारी सां जवाबु हुजे त मोहबत पंहिंजे महबूबा सां कईसीं, पंहिंजनि बचनि सां कयूं था, किताबनि सां कयूं था, पंहिंजे अदब सां कयूं था, समाज सां कयूं था। ऐं अहिड़ा हक़ीक़त में इंसान खोड़ आया ज़िंदगीअ में जिन सां तमामु मोहबत जो, इज़त जो, एतिराम जो रिश्तो रहियो। सो मोहबतुनि खे मां ईअं सम्झां थो त उनखे क़ैद न कजे, महदूद न कजे, लामहदूद हिकिड़ी शइ आहे मोहबत। हिन हवाले सां जेको आहे सो जी असद साहब, ऐं हिकिड़ो ॿियो सुवाल बि इहो आहे त ज़िंदगी में अहिड़ो को ॾुख या तकलीफ़ कॾहिं पहुती हुजे जंहिंमें अव्हां रोअण ते मजबूर थिया हुजे? ॾाढो दिलचस्प सुवालु आहे कामरान साईं। रोअण सां जेतिरो तालुक़ु आहे त यकीन कयो त असां अधु ज़िंदगी या मुनी ज़िंदगी जेका गुज़ारी आहे हिन में रोअंदा ई रहिया आहियूं। उहो ईअं आहे त असां हसास दिलि माण्हू आहियूं, मिट माइट जे ॾुख ते, इंसानियत जे ॾुख ते। ऐं असांजा जेको ई मुल्क आहे, रियासत आहे, उनजा कुझु नाइंसाफ़ियूं ऐं रवैया बि कुझु माण्हूअ जे तरफ़ घटि आहिनि। उहो मज़ो न आहे, उहो इंसाफ़ न आहे, उहे महांगायूं, उहे परेशानियूं असांखे बि यकीननि दिलि खे ऐं अखियुनि खे रुआरनि थियूं। त माना रोअण जो जेसि ताईं तालुक़ु आहे त हीअ जेको आहे सो ॾुख भरिया लम्हा मुख़्तलिफ़ कॾहिं कॾहिं भली उहो नसरुल्ला गॾाणी शहीद थिए बि रोई था पऊं, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थिए बि रोई था पऊं, या समाज में को अहिड़ो ॾुख जंहिंमें कंहिंसां नाइंसाफ़ी थिए। प्रोफेसर अजमल सावंत जहिड़ा माण्हू क़बीलाई तकरारनि में मारिया विया। ऐं असांजे समाज में हिकिड़ो वॾो अलमियो आहे त जिते मां ईअं थो सम्झां त खिल घटि ऐं रोअण वधीक थो रहे, सो असां ईअं रोअंदा रहूं था। ऐं उन खां पोइ सुवालु आहे त उन्हनि ॾुखनि ऐं तकलीफ़नि मां अव्हां छा सिखिया आहियो? हा, हिकिड़ी ॻाल्हि आहे त ॾिसो तव्हां, मां जेकॾहिं पंहिंजे हवाले सां चवां त माण्हू मेच्योर थिए थो। ॾुख ऐं तकलीफ़ूं जॾहिं तव्हांखे अचनि था, उहे तव्हांखे सेखारण लाइ बि अचनि था, उहे तव्हांखे सम्झाइण लाइ बि अचनि था त जीअं तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ खे तब्दील कयो ऐं कंहिं ॿिए हिन ते ट्रैक ते हलो त थी सघे थो तव्हां मुसलसिल कंहिं अहिड़े पंध में आहियो जंहिंमें तव्हांखे तब्दीली जी ज़रूरत आहे। सो मां ईअं सम्झां थो त ॾुख तकलीफ़ूं रोअण ऐं इहे जेके अहंज अचनि था माण्हूअ खे, इहे कंहिं तब्दीलीअ ॾे वठी वञण लाइ बि मां इहो सम्झां थो त ईअं आहे बि सही। ऐं असां ईअं सिखियो आहे त पाण खे पको कजे ऐं उन्हनि शयुनि खे बर्दाश्त करणु सिखिजे। ऐं असद टगर साहब, सिंधी अदबी संगत जे अॻुवाण तौरु कहिड़ियूं कामयाबियूं ऐं कहिड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं अव्हांखे सॼे सफ़र में? हा, सिंधी अदबी संगत जीअं तव्हां सवेर बि ज़िक्र कयो त असांजी वॾी महा तंज़ीम आहे। असांखे ॾाढो मान मिलियो सिंधी अदबी संगत में। हासिलातूं इहे थियूं त तमामु सुठनि दोस्तनि सां मुख़्तलिफ़ शहरनि में असांजा इंटरेक्शन्स थिया, छाकाणि त सिंधी अदबी संगत एशिया जी वॾी तंज़ीम थी सॾिजे। 150 200 ईअं वधंदियूं रहंदियूं शाखूं जेके आहिनि, माना मुख़्तलिफ़ शहरनि में जेके आहिनि असांजा दोस्त रहनि था, उन्हनि सां मेल मिलाप जो, उन्हनि सां इल्मी अदबी इंटरेक्शन करण जो मौक़ो मिलियो, ख़्यालनि जी ॾे वठि ऐं हिक ॿिए सां मोहबतुनि जो जेको आहे ॾुख सुख में अचण वञण जो सफ़र, इहो सिंधी अदबी संगत जे करे थियो। ऐं सिंधी अदबी संगत मां इलाही सिखियोसीं। ऐं सिंधी अदबी संगत जी अॻुवाणी करण में इहो मज़ो आयो त हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम आहे जंहिं असांखे सेखारियो आहे, मान वॾो ॾिनो आहे। असां जेको हिन वक़्त ताईं जेका इज़त महसूसु था कयूं, उहा हिकु इन वॾी। हा, इहो आहे त सिंधी अदबी संगत जिते त ॻाल्हि थी वई, पर पोइ असां वरी जागरता फोरम हो, सुराण फोरम हो, जागरता सोशल वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन खां थींदा। हींअर स्टेप फाउंडेशन तमामु वॾी तंज़ीम आहे, मैडम शाइस्ता बलोच साहिबा सां गॾु कमु कयूं था। हू CEO आहे तंज़ीम जी ऐं मां सदर आहियां।
मरकज़ी इन हवाले सां तमामु घणो मौक़ो मिलियो आहे त ग़रीबनि जी ख़िदमत कजे। असां तव्हां ॾिठो हूंदो त हर रमज़ान में रोज़ो खोलाईंदा आहियूं असां पंहिंजी सखर वारी मरकज़ी ऑफिस जे हेठां 400-500 माण्हुनि जो 30 ई ॾींहं बंदोबस्तु थींदो आहे। ऐं मैडम शाइस्ता साहिबा तमामु घणी सरगर्म आहे ऐं गॾिजी कमु कयूं था। हुनखे वधीक अञा मौक़ो मिलियो आहे त हू सखर में वेही पंहिंजी ऑफिस हलाए थी, ग़रीब अमीर जी ग़रीबनि जी ख़ासि तरह ख़िदमत करे थी। जंहिंजो बि कमकार पवे थो उहे उते अचनि था या हिते पनवाकिल खां वठी या मूंसां को राब्तो थिए थो त पोइ गॾिजी सॼी कमु कयूं था, उन मसइलनि जो हल ॻोल्हियूं था। त असां ग़रीब जे कमु अचण वारा माण्हू आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं समाजी तौरु मूं जीअं तव्हांखे सवेर चयो हिते मूंखे ॻाल्हि यादि अची वई, मुंहिंजे आका रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त ख़ैरुन्नास मिन यनफ़उन्नास, तव्हां मां बहितर शख़्स उहो आहे जेको ॿियनि खे नफ़ो पहुचाए। सो इन समाजी तंज़ीमुनि खे में असांखे मौक़ो मिलियो आहे त असां ॿियनि जे कमु अचूं ऐं नफ़ो पहुचायूं ऐं अहिड़े कार ख़ैर में असांजो हिसो रहे थो। जी लास्ट सवाल आहे कुझु आहिनि, उन खां पोइ जेको आहे इख़्तिताम कंदासीं। ऐं हीअ सवाल आहे त पनियाकल में अलशाबाद पब्लिक स्कूल में ख़िदमत ॾियो पिया, इन जे हवाले सां छा वीचार जी जी इहो गुज़िरियल को तक़रीबन पौणनि 2 सालनि खां मां अलशाबाद पब्लिक हाई स्कूल जो जेको आहे सो ओनर आहियां या उनखे हलायां पियो। मूंखां अॻु जेको आहे 20-25 साल ही स्कूल जी उमिरि आहे। साईं महमूद भुट्टे साहिबु ऐं उनजे कुझु साथियुनि जेको स्कूल हलायो, तमामु वॾो उन्हनि खे मान ॾियूं था असां। ऐं उन्हनि खे जे लाइ एतिराम आहे छाकाणि त हिकिड़ो ख़ूबसूरत इदारो उन्हनि क़ाइमु कयो। जेके कुझु दोस्त छॾे विया उन्हनि लाइ बि लख इज़तूं आहिनि। ऐं हींअर मूंखे मौक़ो मिलियो आहे त मां पंहिंजो दोस्त आहे ख़ालिद मीरानी साहिबु, ॾाढो सुठो दोस्त आहे। उहे हिकु अधु ॿियो दोस्त उन्हनि सां गॾिजी जेको आहे उहो कमु कयूं था। ऐं इहो हिकिड़ो बहितरीनु नओं तजुर्बो आहे मुंहिंजे लाइ। हीअं त हूअं त असां पंहिंजनि इदारनि जी पनवाकिल में ॿियनि तालीमी इदारनि जी बि ख़िदमत कईसीं, पर मूंखे हींअर माना पंहिंजे इदारे तौर ते हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त मां शागिर्दनि में वञा थो, उन्हनि खे फॉर्मल नॉन फॉर्मल एजुकेशन जे बारे में ॿुधायां थो। ऐं शागिर्द इंतिहाई मोहबत कनि था असां सां। ऐं नई जनरेशन खे तव्हां जेतिरो तव्हांखे खपे त तव्हां गाइडलाइन ॾियो। त हींअर टेक्नोलॉजी जो दौरु आहे, कंप्यूटर जो दौरु आहे, उहो पुराणा दौर हलिया विया ऐं नए नसुल खे नए जदीद दौर ॾे तव्हां वठी वञण लाइ ज़हनी तरह तयारु कयो। सो अलशाबाद पब्लिक हाई स्कूल हिकिड़ो ख़ूबसूरत मूंखे प्लेटफॉर्म बि मिलियो आहे त उन में मां पंहिंजो उन तव्हां ॾिठो हूंदो त माना फंक्शन्स हाणे ॾाढा ख़ूबसूरत थियनि था। सिंधी जे हवाले सां जेको असां कल्चर डे मल्हायूं था, 2 वॾा ख़ूबसूरत फंक्शन थिया। इहो मां हुयुसि हुते। ऐं उनखां पोइ सीरतुन नबी कॉन्फ्रेंस अॻ में बि थींदी रही आहे, हींअर थोरो सुठे पैमाने ते थिए थी। उनखां पोइ शागिर्द बि ॾाढो दिलचस्पी जे अंदाज़ में उनखे वठनि था। ऐं मां सम्झां थो त असांजूं इहे कोशिशूं अञा अॻिते वधंदियूं ऐं मुख़्तलिफ़ इंटरेक्शन्स अञा स्कूल जे मामले में तालीम सां गॾु जेके ॿिया तदरीसी अमल सां गॾोगॾु जेका ॿिया अमल आहिनि जेके कंहिं शागिर्द खे कंहिं नए इल्म वारे राह खे अॻिते वठी वेंदा, अहिड़े क़िस्म जा मुतारफ़ कराईंदासीं अञा बि। जी असद साहब बिल्कुलु अवां बहितरीनु ॻाल्हि ॿोल कई। अवां खां लास्ट सवाल इहो हूंदो त नवनि अदीबनि ऐं नौजवाननि ऐं शागिर्दनि जे लाइ लास्ट में अवां छा ऐं कहिड़ो प्रोग्राम इहो पैगाम ॾियो पिया? असुल में अदब जेको आहे सो समाज जी अकासी करे थो। जेको नओं लेखक आहे उहो पंहिंजो मुतालियो रखे ऐं शयुनि खे सम्झे। मिसाल तौरु असां जॾहिं लिखणु शुरू कयोसीं त पोइ के लफ़्ज़ बि सम्झ में कोन ईंदा हुआ, त पोइ उहा हिकिड़ी वियन थिए थी जेका वक़्त सां अचे थी, मुशाहिदे सां, मुताले सां ऐं दोस्तनि जे इंटरेक्शन सां, घणे पढ़ण सां। सो इन हवाले सां नवनि अदीबनि खे पढ़णु ऐं मुताले ऐं मुशाहिदे तरफ़ ध्यानु करणु खपे। पंहिंजे सीनियर सां खे वक़्तु ॾियणु खपे। ऐं शागिर्दनि जे हवाले सां ख़ुसूसन इहा ॻाल्हि आहे त जेके हींअर हिन दौर जा जेके शागिर्द आहिनि, उहो किताबु तमामु वॾो सुठो उस्तादु थिए थो, हर दौर में उनजी अहमियत थिए थी। उहे पंहिंजे तदरीसी अमल सां गॾु जेके तामीरी अमल आहिनि, ॿिया शोभा आहिनि, उन्हनि जा किताब बि पढ़नि। ऐं टेक्नोलॉजी तौर ते नवां लेक्चर्स जेके आहिनि से यूट्यूब ते पिया आहिनि, उन्हनि खे ॿुधनि। AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु अचे पियो, हले पियो, उन मां सिखनि। जेका न्यू ग्राफिक्स आहे उहा सभु डिजिटल टेक्नोलॉजी जेका बि आहे उहा फेसबुक खां वठी जेका आहे सो इहे वॾा इंस्टीट्यूट्स कमु कनि था नंढनि शहरनि में, वॾनि शहरनि में। उहे शागिर्द उते दाख़िलाऊं वठनि, उन्हनि बाबति मालूमात वठनि ऐं उन में पंहिंजी महारत हासिलु कनि। सो इहो मुंहिंजो पैगाम हूंदो त जीअं ईंदड़ दौर में तव्हां अॻिते वधी सघो ऐं शयुनि खे उन सां गॾु वक़्त सां हली सघो। मुंहिंजो अॼोको इहो ई पैगाम आहे। नाज़रीन, प्रोग्राम वक़्त जी ॻाल्हि जी अॼु हिते पुॼाणी थी, अॼोकी क़िस्त में पूरी थी आहे। अव्हांखे बि गुज़ारिश आहे त पंहिंजी ज़िंदगी ऐं इल्मु अदब सां ऐं समाज लाइ वक़्तु कढो। ईंदड़ प्रोग्राम ऐं नए महिमान सां
नई ॻाल्हि खणी ईंदासीं तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान कामरान रेयो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।